पनु आखिल जे ॻोठ सालिहानी मां 15 ॾींहं अॻु मुबैना अगवा थी वियल 5 ॿारनि जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि सोशल वर्कर यास्मीन काज़ी सां गॾु सखर प्रेस क्लब जे एहतजाज कंदे मुखबिन जे चाचे ज़ाहिद हुसैन काज़ी पुफी माई मुरादा काज़ी ऐं यास्मीन काज़ी ॿुधायो त सखर जे दारुल अमान में पनाह वरितल शादिया काज़ी धी अब्दुल सत्तार काज़ी ज़ाल पहलवान काज़ी दारुल अमान मां ज़ुबैदा धी अब्दुल सत्तार शंबानी सां गॾु निकिरी साले पट लॻ ॻोठ तुराई जे रवासी ज़ुबैदा शंबानी जे भाउ सां शादी कई आहे, जॾहिं त सोहेल भट्टी जेको असांजे ॻोठ जो आहे शंबानी बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजी पहलवान काज़ी जे 5 ॿारनि 16 वरनि जी ज़ोया काज़ी ज़ुबैर सुमेरा ज़ुहैब ऐं मज़हर काज़ी खे ॻोठ मां 5 अप्रैल ते अगवा करे वियो आहे। जॾहिं त अगवा वाक़े ख़िलाफ़ टेंट थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूदि पुलिस मुग़वी ॿारनि जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खयां। हुननि IG सिंध DIG सखर ऐं SSP सखर के मुख़बिन जी बाज़ियाबी जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं